मीम मुर्शिद मैनू हज मके दा रहमत दा दरवाज़ा हो। करां तवाफ ध्वाले किबले नित होवे हज ताज़ा हो। कुन फयकून जदू का सुनिया डिठा मुर्शिद दा दरवाज़ा हो। मुर्शिद सदा हयाती वाला बाहू उहो खिज़िर ते ख्वाजा हो। तर्जुमो मुर्शिद जो दीदार मुझे लाए मके मुकरमा जे हज जो सवाब जे बराबर आहे ऐं रहमत इलाही जो दरवाज़ो आहे ऐं आउं पंहिंजे हक़ीक़ी क़िबले जो तवाफ़ करियां थो ऐं मुंहिंजो हज हमेशह ताज़ो थिए थो। रोज़े अज़ल सां जॾहिं कुन फ़यकून जो हुकुम ॿुधो अथमि तॾहिं खां हक़ीक़ी मुर्शिद हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दरवाज़ो सुञातो अथमि। ऐ बाहू मुंहिंजो मुर्शिद हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा जावेद आहे। उहो ई मुंहिंजे लाइ आब हयात जो रहनुमा खिज़िर आहे ऐं उहो ई मुंहिंजो मालिक आहे।